जी नाज़रीन, असीं इन वक्त कंबर सिटी में मौजूद आहियूं। कंबर सिटी में आए डी आइस हीरोन चर्च भंग जहिड़ो मूज़ी मर्ज़ इन नशे में काफ़ी नौजवान बेरोज़गारी जे सबब नशे वापराइण ते मजबूर थी वियो आहे। नशो सरेआम मिले पियो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॻे वॾी एज जे माण्हू खे ॾींदा नशो जेको सम्झंदा मवाली आहिनि। हींअर कंबर में 10 साल 9 साल 11 साल 12 साल जे एज जे नौजवाननि खे बि नशो सप्लाई कंदड़ बग़ैर कंहिं झझक जे नशो पिया ॾियनि उन नशे वापराइण जो मजबूर आहिनि। इन हवाले सां असां सां शहरी मौजूद आहिनि। अचो त इन शहरी सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे मंशात जे बारे में। कंबर में मंशात ईअं पियो हले जीअं शहर में रेड़ी ते बटालूदा विकिरो थियनि, ईअं मंशात विकिरो थिए। मंशात विकिरो कंदड़नि में को बि खौफ़ न आहे, को बि पुलिस जो भउ न आहे। छाजे करे त हू भतो था भरनि ऐं पुलिस खे पैसा था ॾियनि। असां IG सिंध DIG सिंध इन खां मुतालबो था कयूं, ख़ुदा असांजो नौजवान नस्ल खरी रहियो आहे। अॻे ॾींदा वॾे माण्हू खे नशो, हाणे जेको बि नंढो ॿार 8 सालनि वारो 10 सालनि वारो 12 सालनि वारो उनखे बि जेके मंशात सिपलाए कंदड़नि उनखे मंशात ॾियनि था। असां मुतालबो था कयूं कंबर SP खां, ख़ुदा हिन नौजवान नस्ल ते को रहम कयो। पाण बि बचन वारा हूंदव, पाण बि फैमिली वारा हूंदव। ख़ुदा इन मंशातनि जे ख़िलाफ़ नोटिस वठी ऐं मंशात पंहिंजो बंदि कराए नौजवान नस्ल बचायो। कंबर में सरेआम नशो विकिरो थी रहियो आहे। आला इंतजामिया खे असां इंतिहा कंदासीं त महिरबानी करे असांखे हिते कंबर शहर में नशे खां पाक शहर करे ॾिनो वञे। जीअं त हीउ ज़िलो बि आहे त बि पुलिस ऐं इंतजामिया ते फेल विया आहिनि जेको आहे सो नशे बंदि कराइण में। शाम खां पोइ IC हिते डकैतियूं करे रहिया आहिनि ऐं शाम खां पोइ शहरियुनि जो जान ऐं माल जी हिफ़ाज़त पुलिस जो हक़ आहे जेको हू सही नथा अदा कनि। चोरियूं पियूं थियनि हिते जेको आहे सो सरेआम नशो पियो विकिरो थिए। असां IG सिंध सभिनी खे इल्तिजा कंदासीं त महिरबानी करे कंबर शहर में नशो खां पाक कयो वञे। शहर जीअं त कंबर शहर में अफ़सोस सां चवणो थो पए त ही जेके आइसर ही जेके नशा कनि था कंबर शहर में नथा छॾनि कंहिंजा निसारा। असां घर में बि अमन सां नथा रही सघूं। नशो तमामु वधी वियो आहे। असां मुतालबो था कयूं IG साहब सिंध लाड़काणा खां ऐं SSP साहब कंबर खां त फौरी तौर नोटिस वरितो वञे ऐं असांखे हिन जाल खां बचायो वञे। तक़रीबन असांजे सिंध जा जेके बि इदारा आहिनि उहे नाइल थी चुका आहिनि। एंटी करप्शन हुजे, नार्को टैक्स हुजे, FIA हुजे, नेब हुजे, सभु नाइल आहिनि। कॾहिं बि कोई इन्हनि नोटिस न वरितो आहे। शहर जी हर घिटी हर मोहल्ले में मंशात जा जेका सो सरेआम वॾा हलनि था पिया। पर पुलिस तव्हां ॾिठो हूंदो कॾहिं बि जेकॾहिं ऑपरेशन थियो आहे त पुलिस वरी बि मंशात वापराईंदड़नि खे पकड़ींदी आहे, मंशात फरोख्त कंदड़नि खे न पकड़ींदी आहे। तव्हां ॾिठो कुझु साल अॻु में जेको आहे 6 महीना अलाए साल अॻु में हिकिड़ी वीडियो वायरल थी जंहिंमें तक़रीबन 10 माण्हू हिननि ॾेखारिया त असां मंशात फरोश गिरफ़्तार कया आहिनि। पर सॼे शहर उन्हनि जी फसड़ी कई त 10 ई माण्हू मंशात फरोश न, मंशात जेको आहे पाण जेको आहे वापराईंदड़ आहिनि। ही असांजी पुलिस नाइल थी चुकी आहे। शहर मां मंशात कढनि था, सिर्फ़ु और सिर्फ़ु भते उगाइण ताईं हीअ महदूद आहे। मेन मसलो आहे असांजो जेको आहे सो पुलिस जो कमु आहे। जेको आहे कानूनी इदारा एक्शन नथा वठनि। नौजवान नस्ल तमामु तबाह थी वियो आहे इन मनशिया जे करे। रोज़ चोरियूं फुरियूं धाड़ा इहो मामूल बणिजी चुको आहे। हीउ हिकिड़ो वॾो हिकिड़ो नासूर थी वियो आहे असां लाइ। असां जेको आहे सो गवर्नमेंट खां ॿियनि आला इदारनि खां सभिनी अपील था कयूं महिरबानी करे इन लाइ को सीरियस एक्शन खयो वञे। जी नाज़रीन, कंबर जे शऊर रखंदड़ अवाम ऐं समाजी तंज़ीमुनि DIG लाड़काणो SSP कंबर खां मुतालबो कयो फौरी तौर मंशात जे वॾनि अॾनि ते छापा हणी मंशात बंदि कराए नौजवान नस्ल खे तबाहीअ खां बचायो वञे। BTV न्यूज़ सां गॾु ख़ालिद हुसैन चांडियो, कंबर।